दोस्तों अॼु जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं पंहिंजावेरी। जी हाँ दोस्तों, अॼु पंहिंजावेरी जी ज़बरदस्त अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। माशाल्लाह काफ़ी ॾींहंनि खां वठी शूटिंग लगातार हली रही आहे दोस्तों, जंहिंमें सुठा सुठा सीन शूट कया पिया वञनि ऐं ज़बरदस्त लोकेशननि ते। हिन टाइम जेको आहे दोस्तों तव्हांखे ख़बर आहे मौसम बि बहितरीनु हली रही आहे, यानी ज़बरदस्त सुठी मौसम हली रही आहे ऐं हिन में शूटिंग बि वॾी तेज़ी सां पंहिंजावेरी ड्रामे जी हली रही आहे, जंहिंमें असगर चौधरी साहब पंहिंजे अदाकारनि खां शूट कराए रहियो आहे पंहिंजावेरी ड्रामे जा सीन। जंहिं जंहिं अदाकारनि जो मतिलबु पहिरें ऐं स्पेल में शूटिंग जा सीन आहिनि उन्हनि खां जो आहे न शूट कराया पिया वञनि। जीअं जीअं ॿिनि अदाकारनि जा सीन ईंदा वेंदा तीअं तीअं ॿिया अदाकार बि शामिलु थींदा वेंदा पंहिंजावेरी ड्रामे में। ऐं इन में तव्हांजा फेवरेट अदाकार हाजन तीवणो साहब त पंहिंजी भरपूर जेको आहे शूटिंग में हिसो पियो वठे, जंहिंमें अज़ीज़ कंबराणी, मज्जू लाड़ा, अहमद अली शेख असगर चौधरी ख़ुदि साहब, एस भट्टी वग़ैरह, यानी सभई अज़ीज़ कंबराणी सभई अदाकार ज़ोरो शोर सां पंहिंजावेरी ड्रामे में शूटिंग में मसरूफ़ आहिनि दोस्तों। ॿुधायो पियो वञे हीउ ड्रामो वॾे स्केल जो आहे। कम अज़ कम हिन ड्रामे में 300 ताईं लॻभॻि जेको आहे न एपिसोड हूंदा। 300 350 इन जे अंदरि अंदरि हिन ड्रामे खे रखियो वेंदो। हीउ ड्रामो कामयाबु ड्रामो थींदो, छो त हिन में अदाकार बि सुठा आहिनि, लोकेशन बि सुठी आहे, कहाणी बि बहितरीनु आहे। वरी हीअ बि सिंध टीवी वारनि जो सोप सीरियल आहे ऐं सिंध टीवी वारनि जा सोप सीरियल कामयाबु बि हूंदा आहिनि। असांखे ॾींदा इजाज़त, सब्सक्राइब ज़रूरु कंदा दासी टीवी खे।